अस्सलाम वालेकुम मोहतरम भाइरो ऐं भेनरो। आऊं आहियां मोहम्मद इसाक परियार। अॼु आऊं अवां सां हिकु इंतहाई अहम मौज़ूअ ते ॻाल्हाइणु चाहियां थो, जेका समाज में औरतुनि सां ज़ुल्म ऐं बर्बरत आहे। औरत उहा आहे जेका माउ बणिजे थी ऐं नसलनि जी परवरिश करे थी, भेण बणिजी सहारो ॾिए थी, धीअ बणिजी घर जी रहमत बणिजे थी। पर अफ़सोस, असांजे समाज में औरत अॼु बि ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ीअ जो शिकार आहे। किथे नंढनि छोकिरियुनि खे तइलीम खां महरूम कयो थो वञे, किथे गैरत जे नाले ते क़तल कयो थो वञे, किथे ज़बरदस्ती शादियूं करायूं थियूं वञनि, ऐं किथे औरत खे रुॻो कमु कंदड़ मशीन सम्झी ग़ुलाम बणायो थो वञे। इहो सभु कुझु न रुॻो इंसानी हक़नि जे ख़िलाफ़ आहे, पर इस्लाम जे तइलीमात में बि इन जी भञ कड़ी आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे, तव्हां मां बहितर उहो आहे जेको पंहिंजे औरतुनि सां बहितर सलूक करे। तंहिं करे औरत सां ज़ुल्म करणु असांजे दीन ऐं इख़लाक़ी क़दरनि जे ख़िलाफ़ आहे। असां सभिनी खे गॾिजी औरतुनि जे हक़नि लाइ आवाज़ उथारणो आहे, उन्हनि खे तइलीम ॾियणु घुरिजे, औरतुनि जे हक़नि लाइ आवाज़ उथारणु घुरिजे, ऐं उन्हनि खे रोज़गार जा मौक़ा पिणु ॾियणु घुरिजनि, ऐं उन्हनि खे कानूनी तहफ़ुज़ बि ॾियणु घुरिजे। औरत समाज जो अधु हिसो आहे। जेकॾहिं औरत मज़लूम हूंदी त समाज कॾहिं बि ख़ुशहाल न थींदो। अचो त अॼु वाइदो करियूं त औरतुनि खे इज़त ॾींदासीं और उन्हनि जे हक़नि लाइ गॾु आवाज़ बुलंद कंदासीं ऐं हर क़िस्म जे ज़ुल्म ऐं बर्बरत जी मुखालफ़त कंदासीं। महिरबानी तमामु ॿुधंदड़ दोस्तनि जी मुंहिंजे यूट्यूब चैनल MIP ब्लॉगर खे सब्सक्राइबर कंदा ऐं मुंहिंजे फेसबुक ID खे फॉलो ऐं लाइक कंदा, त जीअं तव्हां वटि हर मुंहिंजी नई वीडियो ईंदी रहे। वरी कंहिं नए टॉपिक ते तव्हां सां ज़रूरु मुलाक़ात थींदी। तेसिताईं ॾींदो कैमरामैन ज़ोएब अली परियार ऐं मोहम्मद इसाक परियार खे इजाज़त। पाकिस्तान ज़िंदाबाद।